नासिन दाद लगारी में लोअर डहर वाह जे आबादगारन आपाशी मलदारन खिलाफ एहतजाज कयो। उन हवाले से रिपोर्ट कयो आहे अमजद लगारी। मौजूद आहियूं लोअर डहरवाह जी आरडी इकट्री वट, जिते जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि जा जेके ॻोठाणा आहिनि उहे एहतजाज कयूं बीठल आहिनि। जंहिंजो चवणु आहे त लोअर डहरवाह मां जेका निकिरंदड़ जादो मैनर आहे, उनजो जेको मेन दरवाज़ो आहे, मेन गेट आहे, उहो तक़रीबन 50 सालनि खां मरमत न थियण करे जेके उनजा दरवाज़ा बिल्कुलु ॻरी चुका आहिनि ऐं उनजूं जेके दीवारूं आहिनि उहो बिल्कुलु ख़स्ता हाली जो शिकार आहिनि। अचो वधीक ॻोठाणनि खां पुछूं त उन्हनि जो छा। हीउ जेको गेट आहे असांजो सफ़ा टुटी खाइजी गार थी करे गाडर या जेको बि मसइलो आहे टुटी तबाह थी वियो आहे। हे जेके शाख निकिती आहे 50 साल खनि थी वियो आहे, हिन खे न कॾहिं मरमत थी आहे, न कॾहिं को ऑफिसर आयो आहे। जेको जादो मैनर आहे जेको डहरवाह खां निकिरे थो, जेको इन जी मेन पुल आहे पहिरियां मुंड वारी जेकी इहा बिल्कुलु ख़स्ता थी वई आहे, जंहिंखे जॾहिं ब्रिज आई आहे गुडू खां तॾहिं ही पुलां ठहियूं आहिनि, उन खां पोइ कॾहिं मरमत न थी आहे। राति जो जेॾीमहिल चाड़ कंदी आहे असां पनी जा बंद फसाए छॾिया आहिनि। हिन में कॾहिं कॾहिं जेका निकिरी वेंदा आहिनि, हिकु राति निकिरी विया, असांजा हमरा जेका तकड़ सां आया इन खे वरी बंदि फसाइण जे लाइ मूड़ा ॾियण जे लाइ आया। जीअं हमरा अचानक लथो जीअं इन शाख मंझि त हमरा फासी वियो आहे। हिते जेकी पुल ही आहे 50 साल खां वधि थी वियो आहे, पुल न ठही ऐं पैसा बि मिलिया हड़प करे। हिते जेका असां 3 ॻोठ आहियूं तक़रीबन ॻोठाणा जेके पांदी आहियूं उहो हिते बुॾण जो शिकार आहियूं। असांखे इहा पुल ठाराए ॾिनी वञे ऐं इहा गेट लॻाए ॾिना वञे। अवां ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधूं जेके मुतालबो करे रहिया आहिनि डीसी घोटकी खां ऐं इरीगेशन जे अमले यानी इंजीनियर ख़ुर्शीद खोखर खां त बर वक़्तु जेका हिन पुल जी मरमत कराई वञे। कैमरामैन आबिद ख़ुश सां गॾु अमजद लगारी, आवाज़ टीवी, दादलाबाद।